फैज़गंज जे ॻोठ रहमतुल्लाह चांग में, जिते फ़कीर अब्दुल गनी चांग जे मासूम नींगर अली रज़ा जी हादत वारी जाइ ॼमण खां वठी बंदि आहे। अचो त इन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन जो वधीक छा चवणु आहे। रिक्वेस्ट आहे वस वारनि खे, इमरान खान के, साईं सदरुद्दीन के और पीर साईं पागारे के मुझे नंढड़े जी 2 सालन का वठी जाइ जम का वठी मुझे नंढड़े जी काकूस वारी जगह बंद आहे, जंहिंमें मां पंहिंजो वस में घटाए ना आहे। जेको बि मूं वटि इहो मां ख़र्च करे वेठो आहे। हींअर मूं वटि का शइ न आहे, फाके ते वेठो आहे, बचड़नि लाइ मजबूर आहियां खाइण लाइ। वस वारनि खे ऐं साईं सदरुद्दीन खे ख़ुदा रिक्वेस्ट आहे त पंहिंजे बचड़नि जे सदके महिरबानी कनि, मुंहिंजे बचड़े जी ज़िंदगी बचाइनि। ऐं पीर साईं पागारे खे बि पंहिंजे बचड़नि जो वास्तो आहे, मुंहिंजे बचे जी ज़िंदगी बचाई वञे। तव्हां किथां किथां इलाज कराया? मां साईं नवाज़ शाह मां शुरूआत मां कराई आहे, उन खां पोइ वरी कराची विया आहियूं, कराची मां करायो आहे। ऐं इन में साईं सदरुद्दीन मदद ॾिनी आहे, उन जा लख एहसान आहिनि, पर अञा बि हू पैसा घुरनि था, अञा हाजत वारी जगह मुकमल न थी आहे। केतिरा पैसा था घुरनि? हू 3 लख रुपया घुरनि था डॉक्टर। कहिड़ी अस्पताल में इलाज? मां एंडस अस्पताल में वियो आहियां, जना अस्पताल में वियो आहियां, वॾनि अस्पतालनि तक मुंहिंजी ज़रूरत ई न आहे जो मां वञी सघां, प्राइवेट नथो इलाज कराए सघां, मूं वटि का शइ कान्हे। मुंहिंजो मुतालबो इहो आहे त वस वारनि खे ऐं साईं सदरुद्दीन खे ऐं पीर साईं पागारे खे ख़ुदा मुंहिंजे बचड़े जी ज़िंदगी बचाई वञे। ऐं मां बचपन खां वठी आशिक़ उन जो आहे पीर साईं पागारे जो, ऐं शुरू खां वठी असां मुजाहिद आहियूं, ऐं उन खां पोइ असां जेको आहे सो साईं जा वर्कर आहियूं। ॾाढो सालान आहे मैं साईं पागारे पीर साईं पागारे को अपील पे करनी आहे त मेरे री मदद कई वञे ऐं मेरे नंढड़े ला ज़िंदगी बचाई वञे। मैं जिवें ॾेखंदी आहियां मैं कम बर्दाश्त नहीं थींदी, जिवें रोना तीवें मैं पूरो वणा। जी नाज़रीन, तव्हां हिते मौजूदु वालदेन जो ॻाल्हियूं ॿुधो त हिननि जो इहो चवणु आहे त अली रज़ा खे जेको हींअर 2 सालनि जो थी वियो आहे ऐं हिन जी हाजत वारी जाइ अञा बंदि आहे। असां काफ़ी अस्पतालनि मां इलाज बि करायो आहे। पीर सदरुद्दीन शाह राश्ती जे कावशनि सां कुझु हिन जो इलाज बि थियो आहे, पर हींअर अञा बि हुनजी तबियत सही न आहे। हींअर बि डॉक्टरनि खे 2 खां 4 लख रुपया ताईं इलाज जे लाइ पैसा घुरनि था, जेको हिननि वटि न आहे। हिननि जो इहो चवणु आहे त असां पीर साहिबु पागारो, पीर सदरुद्दीन शाह, इमरान खान ऐं ॿियनि वसवारनि खां अपील था कयूं त असांजे बचड़े जी ज़िंदगी बचाए, इलाज करायो ऐं बचड़े जी ज़िंदगी बचाए। अली बख्श चांग, सोच TV, फैज़गंज।